कढण ते जलसो ऐं मेला को गॾु करण ते सिंध राइट्स इंजीनियर्स राइट्स वारनि जी तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जेका असांजे इन तकलीफ़ में इन मुश्किल वक़्त में असां सां गॾु बीठा आहिनि। मां इन खां पहिरें पंहिंजे मीडिया वारनि दोस्तनि जी तमामु घणो तोराइतो आहियां जिन्हनि असांजी तकलीफ़ जी आवाज़ पूरे पाकिस्तान में पहुचायो आहे। मां सम्झां थो इहो असांजी अखनि जी हवाले सां इहे पहिरीं स्टेप आहे। असां सां गॾु इहे सिंध राइट्स एजेंट्स वारा बि हूंदा, साफ़ी बरादरी पंहिंजा दोस्त बि हूंदा, इन ॻाल्हि खे पूरे पाकिस्तान ते पहुचंदा। इहा ॻाल्हि वञी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सुप्रीम कोर्ट जी चीफ जस्टिस ताईं पुॼी वञे त उन 16,800 एकड़ ते इनखे पाबंद कई आहे। हाणे इहा उन फ़ैसिले जी बच घणी कई आहे। हाणे हीउ लही आयो आहे असांजे काटोड़ में, जंहिंमें असांजा तमामु घणा ॻोठ आहिनि, जंहिंमें 48 ॻोठ आहिनि। इन टाइम ते असांजा जेके मुतासिर ॻोठ आहिनि, नूर मोहम्मद गबोला, कमाल खान जोकियो आहे, आदिबश गबोला, अब्दुल्ला गबोला, गुलाम कादर आहे, दरिया खान आहे, उमेद अली आहे, पंहिंजो अब्दुल करीम ॻोठ आहे, लाल बश काचलो आहे, अमीर बश काचलो आहे, जुमू काचलो ऐं शफी मोहम्मद काचलो, इहे ॻोठ सभु इन्हनि जी अदब में आहिनि, इन जी टारगेट आहिनि। असां उमेदु रखूं था त इहे दोस्त बाक़ी सिंध जा जेके बि कॉम्प्रेस दोस्त आहिनि ऐं जमहूरियत पसंदि इंसानी हक़नि जा जेका ॻाल्हि करणंदड़ माण्हू उहे सभु असां गॾु बीहंदा त जीअं असां सां इंसाफ़ थिए।